नाज़रीन, ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। तव्हां सां अहम ख़बर शेयर कंदा हलूं त सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस साकिब निसार पेट्रोलियम जी शयुनि जा अघ वधाइण ते सख़्त कावड़ जो इज़हार कंदे चयो आहे त तेल जा अघ छो वधाया विया आहिनि। इन जो जवाब ॿुधायो वञे। नाज़रीन, असां तव्हां सां अहम ख़बर शेयर पिया कयूं त चीफ जस्टिस साकिब निसार जी सरबराही में 3 रुकनी बेंच तेल जे अघनि बाबति दाख़िल दरख़्वास्त ते ॿुधणी दौरान अटॉर्नी जनरल खां तेल जे अघनि में वाध बाबति पुछाणो कंदे चयो त तेल जे अघनि में किथे न किथे गड़बड़ थी रही आहे। नाज़रीन, तेल जे अघनि में वाध बाबति सुप्रीम कोर्ट में अहम ॿुधणी बाबति तव्हांखे आगाह पिया कयूं त चीफ जस्टिस तेल जे अघनि ते कावड़ जो इज़हार कंदे चयो त पेट्रोलियम शयुनि जा अघ ॿीहर वधाया विया आहिनि। पेट्रोलियम शयुनि जूं क़ीमतूं वधी रहियूं आहिनि। अघनि में वाध जो जवाज़ पेश कयो वञे।